अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विथ नसीर गोपांग में अवां खे चऊं था भलीकार। पाकिस्तान जी तारीख़ी 74वीं जेका वफ़ाक़ी बजट हुई उहा गुज़िर ॾींहुं पेश थी चुकी आहे। उन ते सॼे मुल्क में तज्ज़िया ऐं तबसरा हलनि पिया ऐं घणो इहो बहस पियो हले त उन बजट जेका नई बजट आहे उन में नओं छा आहे। सो उहो अव्हां खे बि इल्मु थी चुको हूंदो, अव्हां जी ॼाण में हूंदो त हींअर ताईं जेका बजट पेश थी आहे उन में नेठि नओं छा आहे ऐं हीअ जेका मौजूदा इतिहादी हुकूमत आहे उहा माण्हुनि खे केतिरो रिलीफ ॾियण में कामयाबु थी आहे। दावाऊं पंहिंजी जॻह ते, पर हक़ीक़तूं जेके आहिनि उहे सभिनी जे साम्हूं आहिनि। सो पाण अॼु प्रोग्राम में उन ते त ॻाल्हि कंदासीं ई कंदासीं, पर हिकिड़ी जेका चङी ॻाल्हि, सुठी ॻाल्हि असांखे हिन बजट इजलास में नज़र आई, जेका माज़ी में न नज़र ईंदी हुई, उन ते ॻाल्हाइण बि ज़रूरी आहे। उहा इहा आहे त असां ॾिठो आहे ऐं अव्हांजे बि इल्म में हूंदो त माज़ी में जॾहिं बि बजट इजलास थींदो आहे त तमामु घणो हुल हंगामो थींदो आहे इजलास में ऐं कोशिशि कई वेंदी आहे त जेको बि उन दौर जो एडवाइज़र हुजे या मिनिस्टर हुजे जेको बजट पेश करे रहियो हुजे उनखे ॻाल्हाइण खां रोकियो वञे, ॻाल्हाइण जी इजाज़त न ॾिजे। उनजो बि घेराव थींदो आहे। अपोज़िशन जूं पार्टियूं एहतजाज बि कंदियूं आहिनि, बजट बुक जूं कापियूं फाड़े उछलाईंदियूं आहिनि। पर गुज़िरियल ॾींहुं जेको इजलास थियो उन में असांखे अहिड़ी का बि शइ जेका आहे नज़र न आई ऐं उनजो वॾो सबबु इहो ई आहे अहिड़ो कुझु न थियण जो त इतां जेका मुख़ालिफ़ धुर हुई PTI, उन जा मेंबर जेके आहिनि उहे ऐवान में मौजूदु न हुआ। ईअं नाहे त सभु जा सभु मौजूदु न हुआ। PTI खां जन मेंबरनि बग़ावत कई आहे, जंहिंजो तादादु हूअं त काफ़ी आहे, पर 13 जे लॻभॻि अहिड़ा मेंबर आहिनि जेके गुज़िरियल ॾींहुं इजलास में मौजूदु हुआ। उन सां गॾोगॾु GDA जेका PTI जी इतिहादी हुई उन जा जेके आहिनि 3 मेंबर उहे बि इजलास में मौजूदु हुआ। ऐं जॾहिं फाइनेंस मिनिस्टर मिफ्ता इस्माइल न रुगो बजट जा अंग अखर पेश करे रहियो हो, पर PTI गवर्नमेंट ते तनक़ीद बि करे रहियो त किथां खां बि असांखे चूं चां नज़र न आई। मुखालफ़त पंहिंजी जॻह ते, पर पोइ नेगेटिव जेको कमेंट्स आहे उहो बि ॿुधण में न आयो, जेका हिकिड़ी सुठी रिवायत आहे। पर जेकॾहिं मुखालिफ़ धुर जा जेके मेंबर आहिनि उहे उते हुजनि हा त यकीनन उहो ई थिए हा जेको माज़ी में थींदो आयो आहे। सो उन ते बि ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। गॾोगॾु असां पंहिंजे अॼु प्रोग्राम में उन मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजो फोकस इहो हूंदो त पाकिस्तान जी जेका मईशत आहे उहा नेठि कॾहिं बहितर थींदी, कीअं बहितर थींदी बि या न, छाकाणि त उन ते घणा तज्ज़िया ऐं तबसरा थियनि पिया ऐं हींअर ताईं जेका पाकिस्तान जी मईशत जी सूरत हाल पहुती आहे उन जा आख़िर ज़िम्मेवार केरु आहिनि। ऐं कुझु अर्सो पहिरियां ताईं त अव्हांजे इल्मु हूंदो त उन ॻाल्हि ते काफ़ी फोकस हो त ख़ुदा न ख़ास्ता ईअं न थिए जेका श्रीलंका जी सूरत हाल थी आहे अहिड़ी पाकिस्तान जी न थिए, अहिड़ी सूरत हाल वञी पहुती हुई। सो हींअर बि का पाकिस्तान जी माशी सूरत हाल एॾी बहितर न आहे। असांजो घणो जेको फोकस आहे उहो ॾेही तोड़े परॾेही कर्ज़नि ते आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि खां जेके इमदाद असांखे मिलनि पियूं उन्हनि ते आहे। माशी तौर ते असीं अञा ताईं पंहिंजनि पेरनि भर न बीह सघिया आहियूं जो असांखे उन्हनि कर्ज़नि जी ज़रूरत न पवे ऐं जेका बि बजट पेश थिए थी उन में जेके बि अंग अखर ॿुधाया था वञनि ऐं मुल्क में जेको बि नाणो अचे थो उन में घणो जेको आहे पैसो उहो कर्ज़ लाहिण में ऐं जेके कर्ज़ आहिनि उन्हनि जा व्याज अदा करण में अदा थिए थो। सो अॼु प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान जी मईशत कीअं बहितर थी सघे थी, उन लाइ कहिड़ा स्टेप्स खणजनि, IMF खां छुटकारो छा मुमकिन आहे, छाकाणि त दुनिया जा खोड़ अहिड़ा मुल्क आहिनि जंहिंजो मिसाल आहिनि त उहे छुटकारो हासिलु करे चुका आहिनि। छा असां जहिड़े मुल्क में इहो मुमकिन आहे त IMF खां सवाइ बि असीं हली सघूं ऐं जेकॾहिं मुमकिन आहे त उहो कीअं आहे, कहिड़ा उहे सेक्टर आहिनि जिन ते फोकस कजे त पाकिस्तान जी मईशत बि बहितर थी सघे थी ऐं असीं IMF या जेके ॿिया मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उन्हनि खां जान आजी कराए सघूं था। गॾोगॾु जॾहिं बि पाकिस्तान जी मईशत जी ॻाल्हि थिए थी त जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि जीअं श्रीलंका जो त असां ज़िक्र कयोसीं उते जेका सूरत हाल आहे, पर पाड़े में असांजा कुझु अहिड़ा मुल्क बि आहिनि जंहिंजी सूरत हाल काफ़ी बहितर आहे। पोइ असांखे उहा ॻाल्हि क़बूल हुजे न हुजे, पसंदि अचे न अचे, पर उहा हिकिड़ी रियलिटी आहे जंहिंखे तस्लीम करिणो पवंदो। जीअं बांग्लादेश जेको आहे जेको असां मंझाई जंहिंजो जनमु थियो हो ऐं उनजी आज़ादी खे हाणे 50 साल थींदा डिसंबर में। सो उन्हनि में उते जेका मईशत जी सूरत हाल आहे निस्बतन काफ़ी बहितर आहे। उते डॉलर जेको आहे 73% में आहे ऐं असां वटि डॉलर जी का सूरत हाल आहे अव्हांजे इल्म में आहे त 200 रुपयनि ताईं डॉलर वञी पहुतो आहे ऐं बांग्लादेश में असां वटि रुपयो आहे, बांग्लादेश में टको आहे त 73%। ईअं ई भारत जो जेकॾहिं ज़िक्र कयूं त भारत में बि 77 रुपयनि जो डॉलर आहे। पाकिस्तानी रुपीज़ में जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त 77 रुपया आहे ऐं असां वटि 200 रुपयनि खां क्रॉस पियो करे, उनजे करे बि जेका महांगाई में वाधि थिए पई। ऐं अञा ॿुधाए पियो वञे त पेट्रोल आहे, बिजली आहे ऐं गैस आहे, उन जा अघ जेके आहिनि उहे वधंदा ऐं IMF सां जेके मुआहिदा थियल आहिनि उन ते अमल थींदो त महांगाई में वेतर वाधि थींदी। अहिड़ी रीति बांग्लादेश जो असीं जेकॾहिं ज़िक्र कयूं त खोड़ सारा अहिड़ा फैक्टर आहिनि, सेक्टर आहिनि जिन में बांग्लादेश काफ़ी अॻिते आहे,
ख़ासि तौर ते गारमेंट्स जो असीं ज़िक्र कंदासीं त गारमेंट्स में दुनिया में बांग्लादेश हींअर ॿिए नंबर ते अचे पियो। पहिरें नंबर ते चीन आहे ऐं चीन नो डाउट एॾो वॾो हिकिड़ो मुल्क आहे। ॿिए नंबर ते बांग्लादेश आहे जेको सॼी दुनिया में गारमेंट्स जे हवाले सां ॿिए नंबर ते आहे ऐं ॿिया बि मुख़्तलिफ़ अहिड़ा सेक्टर आहिनि जिते बांग्लादेश काफ़ी ग्रो करे पियो, तरक़ी करे पियो ऐं असीं पुठिते थींदा पिया वञूं। त उन जा सबब कहिड़ा आहिनि अॼु प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, उन ते ई पाण वधी ॻाल्हि ॿोल कंदासीं। इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब जेके आहिनि उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। नामियारा माशी माहिर आहिनि ऐं कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जब्बार मेमन साहब, वॾी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो ऐं अॼु पाण प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त बजट त पेश थी चुकी। बहस सॼे मुल्क में इहो पियो हले त नेठि पाकिस्तान जेका मईशत आहे उहा कॾहिं बहितर थींदी, कीअं बहितर थींदी बि या न, ऐं इहा सूरत हाल ईअं हलंदी या सूरत हाल वेतर ख़राबु थींदी। छाकाणि बांग्लादेश आहे उन जा मिसाल ॾिजनि पिया त गारमेंट्स में उहो दुनिया में ॿिए नंबर ते अची वियो आहे। डॉलर उते अॼु बि 73% ताईं आहे। भारत में डॉलर जेको आहे रुपीज़ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त 77 रुपया आहे। असां वटि 200 रुपयनि ताईं वञी पहुतो आहे। बेसिक सुवालु इहो ई आहे त पाकिस्तान जी मईशत कीअं बहितर थींदी अव्हांजे ख़्याल में ऐं छा बहितर थींदी बि या न? ॾिसो, मईशत खे बहितर करण लाइ तव्हांखे जेको आहे सो मीडियम टर्म ऐं लॉन्ग टर्म जेको आहे सो इकोनॉमिक फ्रेमवर्क मॉडल ठाहिणा पवंदा। जी, उन्हनि फ्रेमवर्क मॉडल्स खे जेको आहे सो मीडियम टर्म ताईं जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हिकिड़ी गवर्नमेंट जेका पावर में ईंदी उन मीडियम टर्म खे उहा हलाईंदी। जेसिताईं लॉन्ग टर्म जो तालुक़ु आहे त जेकॾहिं उन लॉन्ग टर्म जी मेरिट जेका आहे सा पंहिंजी जॻह ते बरक़रार रहंदी त ईंदड़ गवर्नमेंट बि उन लॉन्ग टर्म खे अॻिते हलाईंदी। इहो कुझु अहिड़े तरीक़े सां आहे त जीअं तव्हांखे पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम्स में तव्हां जॾहिं प्रोजेक्ट्स ठाहींदा आहियो त उन्हनि प्रोजेक्ट्स खे ठहण महिल जेको आहे सो उन्हनि जी जेका अॻकथी कई वेंदी आहे त इन्हनि प्रोजेक्ट्स मां कहिड़ा फ़ाइदा थियण वारा आहिनि। बिल्कुलु। ऐं उन जे बारे में इहो बि जेका आहे सा हिकिड़ी डिटर्मिनेशन कई वेंदी आहे त इन मां हिकिड़ो अवाम नास खे कहिड़ो फ़ाइदो थियण वारो आहे ऐं उन सां गॾोगॾु उहा कहिड़ी सहकार कंदी त जीअं तव्हांजी हिकिड़ी इंफ्रास्ट्रक्चर प्रोवाइडेड इकोनॉमी जेका आहे सा अॻिते वधे। इहो हिकिड़ो तरीक़ेकार सॼी दुनिया में ईअं ई हलंदो आहे जंहिंमें ख़ुदि इन्हिसारी ऐं हिकिड़ी उहा इस्तक़ामत या ताक़त जेको आहे सो डेवलपिंग कंट्रीज़ ख़ासि करके पैदा कंदियूं आहिनि त जीअं उहे कर्ज़ वठी करे कर्ज़ ॾियण वारे हिकिड़े सिस्टम मां ॿाहिरि निकिरी करे ऐं जेको आहे सो कुझु सरप्लसिस पैदा कनि त जीअं हिकिड़े सोशो इकोनॉमिक कंडीशन्स जेका डेवलपिंग कंट्रीज़ में माण्हुनि जी ख़राबु हूंदी आहे, जेके चयो वेंदो आहे त गुरबत ऐं उन जे लीक खां हेठि रहंदड़ माण्हू जेके आहिनि से हिकिड़ो लोअर मिडिल क्लास जो हिसो ठहनि ऐं उन ई मीडियम टर्म ऐं लॉन्ग टर्म में लोअर मिडिल क्लास जेको आहे सो अपर मिडिल क्लास में ट्रेवल कंदो आहे। ऐं अहिड़ी तरीक़े सां कंहिं बि मुल्क में जेके चइबो आहे त प्रॉस्पेरिटी हिकिड़ो फलावर बहबूद टू अ मिनिमम लेवल डेवलपमेंट कंट्रीज़ में जंहिंजी ज़रूरत हूंदी आहे त माण्हुनि खे जेको आहे हिकिड़ो अझो कंहिं तरीक़े सां प्रोवाइड कयो वञे, पोइ खणी उन्हनि जे पंहिंजे हिकिड़े इनकम मां यानी हिकिड़े सुठे कंसेशनल ऐं पॉलिसी वे आउट में जीअं इमरान ख़ान शुरू कयो हो मॉडल त हो, अहिड़े तरीक़े सां उन्हनि खे मुहैया करे ट्रांसपोर्ट जेका आहे सा सरकार हिकिड़ी कम से कम क़ाबिल क़बूल हद ताईं उन्हनि माण्हुनि जे कम्यूटेशन में घरां रोज़गार जे हंध ताईं वञणु या उन खां अलावा जेको आहे सो ॿिए कंहिं कमकार लाइ हिकिड़ी मूवमेंट थिए। त जब्बार साहब, उहे फ्रेमवर्क या मॉडल असां वटि ज़ाहिर माज़ी में ठहंदा वेंदा आहिनि पर उहे कामयाबु कोन पिया थी सघनि, त उन्हनि जा अमी कारण छा पिया ॾिसो त उहे मुस्तक़िल तौर ते हलनि कोन पिया? ॾिसो, उन्हनि जा कारण इहे आहिनि त प्लानिंग कमीशन जेका आहे सा हमेशह इम्प्लीमेंटेशन जे हद ताईं जेको आहे शायदि शयुनि खे फॉलो नथी करे या प्लानिंग कमीशन जो जेको वज़ीर आहे उहो उनखे इंटर मिनिस्टेरियल हिकिड़ो प्रोविंशियल प्लस हिकिड़ो इंटर मिनिस्टेरियल सिस्टम जेको फेडरल गवर्नमेंट में आहे उन ताईं उनखे खणी वञी करे उनजी हिकिड़ी परफॉर्मेंस एवेल्यूएट करण सां गॾोगॾु उनजी इम्प्लीमेंटेशन जे बारे में बि पाण खे मुतमइन करे त मां इहो चवंदुसि त इहे हिकिड़े इकोनॉमिक मैनेजमेंट जा फेल्यूअर्स आहिनि जंहिंमें असां आइसोलेशन्स में कमु पिया था कयूं। प्रोविंसिस इकोनॉमिक रिलेटेड इशूज़ में आइसोलेट आहिनि, प्रोविंसिस खां अलावा जेके लोकल गवर्नमेंट्स आहिनि उहे आइसोलेट आहिनि। जिन हंधनि ते मुल्क में असां जॾहिं 18th अमेंडमेंट जूं ॻाल्हियूं कयूं था त घटि में घटि जेको आहे सो उन जो ट्रिकल डाउन इफेक्ट
हेठि ताईं वञिणो आहे। तव्हां जेकॾहिं NFC वठो था त तव्हांखे प्रोविंशियल फाइनेंस कमीशन खपे। जेकॾहिं प्रोविंशियल फाइनेंस कमीशन खपे त तव्हांखे UC लेवल ताईं जेको आहे सो हिकिड़ी अथॉरिटी ऑटोनॉमी उन सां गॾु गॾु अकाउंटेबिलिटी ऐं सर्विलेंस बि खपे। इन खे चयो वेंदो आहे हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव सिस्टम जंहिं तहत इकोनॉमी जेका आहे सा हिकिड़ी मैक्सिमम यूटिलाइज़ लेवल ते हलंदी आहे। उनखे सवले सिंधी में ईअं चऊं त 100 रुपया घटि में घटि 95 रुपया ख़र्च थियनि। 4-75 करप्शन जो एलिमेंट जेको आहे सो तमामु वॾनि मुल्कनि में मौजूदु रहंदो आहे। पर जेकॾहिं सॼो ॾींहुं इहे शयूं जेके आहिनि से नैब जे हवाले हुजनि, एंटी करप्शन एजेंसीज़ जे हवाले हुजनि ऐं हर प्रोजेक्ट ते जेको आहे सो मुख़्तलिफ़ इल्ज़ाम पैदा थींदा हुजनि, हर माण्हूअ जो पंहिंजे सराए खां वधीक रहण जा इल्ज़ाम हुन ते विझा हुजनि, त पोइ इन सां इहो साबित थो थिए त इहे जेके प्लानिंग कमीशन जो जेके कम आहिनि उहे कंहिं बि तरीक़े सां अॻिते न वेठा वधनि त हिकिड़ी इंटीग्रेटेड हिकिड़ी जेका आहे सा डेवलपमेंट थिए इकोनॉमी में। हाणे तव्हांजे ॿिए सुवाल जो जवाबु ईअं ॾियूं त छा इहे जेके बि एक्शन्स खयां पिया था वञनि उहे सस्टेनेबल आहिनि, माना उन सां इकोनॉमीअ में का सूरत हाल बहितर हूंदी? त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में शायदि सिर्फ़ु इहो मां चवणु पसंदि कंदुसि त हींअर जो जेको बजट आयो आहे उहो आहे फिल इन द ब्लैंक्स। फिल इन द ब्लैंक्स जो मतिलबु इहो आहे त तव्हांजी जेको स्ट्रक्चर आहे उन जी जेकॾहिं तव्हां बजट जी पोएं साल जी बैलेंस शीट कढी साम्हूं रखो ऐं हिन साल जी रखो त तव्हांखे हिकिड़ो वाज़े फ़र्क़ु नज़र ईंदो त IMF चए थी त तव्हां जेको आहे सो पंहिंजो फिस्कल डेफिसिट माना तव्हांजे आमदनी ऐं तव्हांजे अख़राजात जे विच में वधि 5 खां 6% जेको आहे सो तव्हांजे क़ौमी मजमूई पैदावार जा हुअणु खपनि। पाकिस्तान जी क़ौमी मजमूई पैदावार जेका आहे सा 380 अरब डॉलरनि ते हाणे एस्टिमेट थिए वेठी। उन जा जेको आहे सो 5% जेके आहिनि से उन्हनि खां वधीक इहो खसारो न हुअणु खपे। IMF हिकु लिहाज़ सां सही वेठी चए त तव्हां इन खसारे खे घटाइण इन करे ज़रूरी आहे जो इन खसारे लाइ खयल जेके रक़ूमात आहिनि, चाहे उहे मुक़ामी कर्ज़नि जे सूरत में हुजनि, चाहे उहे ॿाहिरां जेके आहिनि सो वरितल कर्ज़ जे सूरत में हुजनि, जेकॾहिं उहे इन 5% खां वधी था वञनि त तव्हांजी ग्रोथ जेका आहे सा उन में एतिरी गुंजाइश पैदा नथी थिए त तव्हां इहे कर्ज़ा वापसि लाहे सघो। माना कर्ज़ वठी करे कर्ज़ लाहिण वारो अमल जेको आहे सो जारी रहे थो। त हिते हाणे तव्हां ॾिसंदो त हिन वक़्तु 8.6% ते जेको आहे सो खसारो पियो थो नज़र अचे। मां हैरान इन ॻाल्हि ते आहियां त 9 महीननि में इमरान खान जे जेको खसारो हो उहो आहे 4%। हिननि 3 महीननि में जेका इहा नई हुकूमत आई आहे इन खसारे खे 8.6% ते आणे छॾियो आहे। त थोरी देरि लाइ परेशानी मूंखे इहा लहंदी आहे त छा इहे हिकिड़ियूं फिगोरियल डिसेप्शन अंग्रेजी में चइजे त आहिनि या इन्हनि जे पोयां कहिड़ो रीज़न थी सघे थो। हाणे मां तव्हांखे रीज़न ॿुधायां। रीज़न इहो आहे जो 8.6 खे हिननि कयो आहे जॾहिं त इमरान खान वारी जेका खसारो रखियल हो उहो 680 ऐं 72 ते हो, जंहिंखे शौकत तरीन चवंदो रहियो 600 560 ते असां ईंदासीं। हिननि हुनखे वधाए करे 1.5 ते खणी विया आहिनि, 1500 अरब रुपया। मुंहिंजे ख़्याल में त ही जेको हिननि वटि सर्कुलर डेट आहे शायदि उन मां कुझु ॾींहंनि में ख़बर पवंदी उहे पैसा कुझु ओॾे वेंदा। हाणे कुझु ॻाल्हियूं जेके आहिनि से हिकिड़ो बिल्कुलु ओपन थी ॻाल्हाइण जी ज़रूरत खां हर को वेठो कीबाए ऐं प्लस अवाम खे जेको आहे सो सही पिक्चर जेका आहे सा ॾेखारण जी ज़रूरत शायदि इन करे महसूस नथी कई वञे त बजट स्पीच खे सम्झण लाइ पाण में वेठा आहियूं नसीर, हर कंहिंजी सघ कोन्हे। बजट स्पीच खे जेको आहे सो सम्झण लाइ मूं जहिड़ो माण्हू जेको 20-25 सालनि खां PCI जे बजट कमेटियुनि में कमु कंदो रहियो आहे, मूंखे बि ॿियनि खां पुछणो पवंदो आहे, मूंखे बि जेको आहे सो किताबनि खे ॾिसणो पवंदो आहे, अॻियां पोयां रेफरेंसिस जाचणा पवंदा आहिनि। हाणे इन सूरत हाल में जेकॾहिं असां अचूं त आख़िर इहो बजट सुठो आहे या न आहे, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कि हिननि खे जेको जल्दीअ में जेको कुझु करिणो हो उन जे लाइ हिननि इजारा ऐं सुकूक बॉन्ड्स वग़ैरह जो इजरा करे काफ़ी पैसा मार्केट मां हथु कया आहिनि 15% ते। हाणे जॾहिं इहो 15% ते हथु त कया अथनि, पर उन सां गॾु इहो विसरी था वञनि त हर 1% डिस्काउंट रेट में जेको स्टेट बैंक जे तरफ़ां ॾिनो वेंदो आहे वधण जो मतिलबु आहे त 1.5% महांगाई वधे थी। जेकॾहिं तव्हां 1% हिकिड़ो वधायो था इंट्रस्ट रेट त 200 अरब रुपया तव्हांखे
वधीक मुक़ामी कर्ज़नि जी ऐं ॿाहिरनि कर्ज़नि जी अदायगी करणी थी पए सही त तव्हां हिकिड़े जाइ ते पंहिंजी सूरत खे सम्झाइण लाइ कर्ज़ बि था वठो पर ॿिए जाइ ते तव्हां जेको आहे महांगाई था पैदा कयो ऐं टी जाइ ते तव्हां पंहिंजी हिकिड़ी इस्तक़ामत जेका आहे ग्रोथ जी पैदा ई कोन पिया था कयो जंहिंसां तव्हां इहे पैसा वापसि कयो। सही, इहो ई मुंहिंजो वरी जब्बार साहब वांगुरु सम्झंदासीं त उहे कहिड़ा सेक्टर आहिनि जिन ते जेकॾहिं असीं जीअं माण्हू सम्झी सघनि सवली सिंधी में त जिन ते जेकॾहिं फोकस कजे त IMF हुजे ॿिया जेके इंटरनेशनल या नेशनल इदारा आहिनि उन्हनि खां असांखे कर्ज़ु वठण जी ज़रूरत न पवे ऐं चवंदा पाकिस्तान में एतिरो पोटेंशियल आहे त जेकॾहिं असीं उन्हनि मुख़्तलिफ़ सेक्टर्स ते ध्यानु ॾियूं त शायदि असांजी मईशत ग्रो करे बहितर थी सघे थी जीअं बांग्लादेश या ॿियनि जा असीं हवाला था ॾियूं। ॾिसो सभ खां पहिरें जेको आहे सो पाकिस्तान खे असां हिकिड़ो ईअं यानी रेट कयूं त पाकिस्तान बेसिकली बुनियादी तौर ते हिकिड़ो ज़रई मुल्क आहे। पाकिस्तान जी जेका इंडस्ट्रियल सनती इकोनॉमी आहे या एक्सपोर्ट्स आहिनि उन्हनि जो दारो मदार जेको आहे सो 70% जेको आहे उहो अथव एग्रीकल्चर ते। सही था चओ। पाकिस्तान जी इकोनॉमीअ में एग्रीकल्चर खे कॾहिं बि जेको आहे सो हिकिड़ो मां चवंदुसि त एडमिनिस्ट्रेटिव प्लस एग्रो रिसर्च बेस्ड प्लस यूनिवर्सिटियूं टेक्निकल कॉलेजिस ऐं प्लस मैकेनाइज़ेशन ऐं उनजी जेका पैदावार आहे उनखे वधाइण जे बारे में अमली तौर ते कुझु बि कोन थियो। थोरी देरि लाइ मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त पाकिस्तान में जेका आहे सा हैरान कुन ॻाल्हि इहा बि आहे हैरान कुन त न आहे हाणे त तव्हांखे ख़बर आहे सभिनी खे त असां शुगर जेका आहे सा इम्पोर्ट बि कयूं पिया था असां वीट बि पिया था इम्पोर्ट कयूं असां जेको आहे सो उन खां अलावा ॿियूं काफ़ी शयूं जेके मां तव्हांखे हींअर तव्हांजे प्रोग्राम जे वक़्त में हिकिड़ी गुंजाइश घटि आहे उनजी मुलाक़त जे हिसाब सां इहो चवंदुसि त पाकिस्तान में 16 अरब डॉलर सही फूड अकाउंट जे सिलसिले में इम्पोर्ट था थियनि जंहिंमें 6 अरब डॉलर त उहे आहिनि जंहिंमें असां अञा ताईं 30 साल थी विया आहिनि इंसेक्टिसाइड यूज़ ऑफ पेस्टिसाइड्स बिल्कुलु एंड पोटाश एंड अदर जेके असांजा इंग्रेडिएंट सपोर्टिंग जेके असांखे भाण खपे उहो सवाइ यूरिया जे ॿिए हंधनि ते असां ॾिसूं था त अञा ताईं सॼो इम्पोर्ट बेस्ड सिस्टम पियो आहे। हाणे उन इम्पोर्ट बेस्ड सिस्टम में पाकिस्तान में जेको इंडेक्स वैल्यू आहे उहो आहे जेकॾहिं 1 त इंडिया जेका आहे सा उन में 3 टाइम्स जेका आहे सा यील्ड थी खणे। जेकॾहिं असां थोरी देरि लाइ चऊं त साॻी ज़मीन जो जेको हिसो आहे उहो असांखे 1 मण पियो थो ॾिए त इंडिया उन मां 2.5-3 मण पियो थो खणे ऐं साॻे उन ज़मीन जे उन एराज़ी मां चाइना यानी घटि में घटि 4 भेरा वधीक 4 मण पियो थो खणे। हाणे जेकॾहिं इन खे असां कंहिं तरीक़े सां करेक्ट करे वञूं ऐं प्लस असां माण्हुनि जी तादाद खे जेको आहे सो घटाए करे उन्हनि खे एग्रो इकोनॉमी बेस्ड एग्रीकल्चर में आणे ऐं विच वारे पहिरीं धुर खे असां मैकेनाइज़ करणु शुरू कयूं। हाणे मैकेनाइज़ेशन जी इहा हालत आहे तव्हांखे ख़बर आहे सिफ़ारिशुनि ते जेको आहे सो हिकिड़ियूं सब्सिडियूं मिलंदियूं आहिनि ट्रैक्टरनि ते उन ते जब्बार साहब हिकिड़ो थियो ज़राअत ते फोकस कजे तव्हां चओ त काफ़ी बहितर ॿिया उहा सेक्टर जिन ते तव्हांजे ख़्याल में फोकस करणु खपे त असांजी मईशत में सुधारो अची सघे थो। सो ॿिया उहे सेक्टर आहिनि जंहिंमें एग्रो बेस्ड इंडस्ट्री इंडस्ट्री जी कल्ह हिकिड़ी तमामु प्राइम मिनिस्टर हाउस में 2-3 ॾींहं पहिरें जेको हिकिड़ी प्री बजट सेशन हो मां बि उते हुउसि हिकिड़े तमामु सुठी ॻाल्हि कई त 29 रुपए में पटाटो किलो आहे ऐं दुनिया में जेको आहे सो उन मां घटि में घटि 2000 सैकड़ो वैल्यू एडिशन थिए थो। सवली सिंधी में चऊं त 29 रुपए जो पटाटो जेको आहे सो आख़िर में वञी 1500 रुपए पर किलोग्राम विकामिजे थो। उहे छा आहे जो तव्हां चिप्स पिया था ठाहियो मुख़्तलिफ़ उन मां शयूं पिया था ठाहियो इन जी बेसिस ते जेका इंडस्ट्री असांखे लॻाइणी आहे न उन सां असांखे न फ़क़ति जेको आहे सो वैल्यू एडिशन इन जी क़ीमत वधाइणी आहे सनत उन हिसाब सां लॻे प्लस हैरान कुन ॻाल्हि आहे त मां बदीन में चंद साल पहिरें मुंहिंजी अखियुनि जे आॻियूं मां ॾिठा त यानी गॾ ऐं घोड़ा जेके आहिनि से टमाटो पिया खाइनि। असां इहो पिया ॾिसूं त असां वटि एॾी वेस्टेज थी थिए शयुनि जी प्रॉपर स्टोरेज कोन्हे कंहिंखे प्रॉपर जेको आहे सो असां इल्मी तौर ते माण्हुनि खे कोऑपरेटिव सिस्टम में इहो कोन सम्झायो आहे त मुख़्तलिफ़ फ्रूट्स मुख़्तलिफ़ टेम्परेचर्स ते जेकॾहिं रखी करे उन्हनि खे जेकॾहिं कुझु अरसे खां पोइ विकिणियो वञे त हिकिड़ो आम हारीअ जी जेका क़ुवत आहे उहा इन करे वधंदी जो उनखे कुझु वधीक पैसा मिलंदा माना हुनजी पंहिंजी इस्तक़ामत जॾहिं वधंदी त हू ज़रूरु उन ज़मीन ते
मैकेनाइजेशन जे लाइ बि कुझु जेको आहे सो उनजी सोच में तब्दीली ईंदी, बिल्कुलु। कुझु सरकार कंदी जेके चइबो आहे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप, कुझु एग्रीकल्चर इंस्टीट्यूट जेके आहिनि सो रुगो डिग्रियूं पिया था ॾियनि असां, बिल्कुलु कागज़ जा टुकड़ा पिया था ॾियनि। मूंखे ॿुधायो त हिकिड़ो टेक्नोलॉजिकल बेस्ड कंहिं बि डिस्ट्रिक्ट ते तव्हांखे को सेंटर कोन थो नज़र अचे त जीअं उहे माण्हू जेके पंहिंजे वॾनि खे, पंहिंजे कबीलनि खे, पंहिंजे कुटुंबनि खे जेको आहे सो इन एग्रीकल्चर रिलेटेड प्रोडक्टिविटी, हिकिड़ी हूंदी आहे प्रोडक्शन ऐं प्रोडक्टिविटी में फ़र्क़ु इहो हूंदो आहे त तव्हां साॻी ज़मीन ते जेका शइ तव्हांखे मिले वेठी उन जे ॿीण टीण यानी प्रोडक्टिविटी इम्प्रूव थींदी उहा मिली सघे थी। हाणे ॿियो जेको पाकिस्तान में सनअती तरीक़े सां जेको आहे सो असां कुझु शयुनि में जेको आहे सो तरक़ी करे पाण खे बहितर करे सघूं था, उहा आहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। हिन वक़्तु सॼी दुनिया में डिजिटलाइज़ेशन आहे। इन डिजिटलाइज़ेशन में तव्हांखे का शइ जी ज़रूरत कोन्हे, तव्हांखे सिर्फ़ु दिमाग़ जी ज़रूरत आहे, तव्हांखे नॉलेज जी ज़रूरत आहे, तव्हांखे ट्रेनिंग जी ज़रूरत आहे ऐं हिकिड़ो लैपटॉप जी ज़रूरत आहे। $1 बिलियन कमाइण लाइ तव्हांखे 30,000 माण्हू तयारु करणा आहिनि। बिल्कुलु IT में बिल्कुलु हिंदुस्तान असांजे भरिसां वेठो आहे। $250 अरब डॉलरनि जी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी एक्सपोर्ट आहे। ऐं ईंदड़ 10 सालनि में दुनिया में IT में जेकॾहिं वधि खां वधि कंहिंजा एक्सपर्ट हूंदा त उहे इंडिया जा हूंदा। ऐं बेंगलोर में ॾिसो IT सिटी थी वियो। ॿियो चओ बिल्कुलु सही था चओ। असां अञा ताईं 2.75 पौड़नि ते बीठा आहियूं। तकरीरूं असां सुठियूं पिया था कयूं, आइडियाज़ बुरा कोन पिया था ॾियूं, पर उन आइडियाज़ जी कल्ह मां हैरान थी वियुसि हिन बजट स्पीच में ॿुधी करे त चयूं त इंडस्ट्रियल पॉलिसी पाकिस्तान में उहा कोन्हे। मुफ़्त इस्माइल जो मां तो ॿुधायां, मां पाण न चयो उहा कोन्हे। इंशाल्लाह असांखे एशियन डेवलपमेंट बैंक जे सहकार सां असां इंडस्ट्रियल पॉलिसी ठाहींदासीं। जंहिं मुल्क में इंडस्ट्रियल पॉलिसी न हुजे माना उन में इहो ॾिठो वेंदो आहे त कहिड़ी शइ सभ खां पहिरें जेको आहे सो अॻिते कई वञे सरकार जे पैसनि जे मदद सां। सरकार जा पैसा छा आहिनि? पैसा आवाम जा अथव। नालो असां था वठूं, सरकार ख़र्च थी करे रुगो, त इन ख़र्च सां असां कहिड़ी तरीक़े सां कहिड़नि ज़ोन्स में पहिरें प्रायोरिटी ॾियूं। थ्रो अवे प्रोजेक्ट्स मां तव्हांखे हिकिड़ी हैरान कुन ॻाल्हि ॿुधायां त पाकिस्तान में 8,000 अरब रुपयनि जा पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोजेक्ट्स अथव। मूंखे ॿुधायो त पाकिस्तान में 400 खां वधीक अरब रुपया असां पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोजेक्ट्स में ख़र्च ई कोन था कयूं। 400 अरब रुपया 8,000 अरब रुपयनि जा अप्रूवल लॻा पिया आहिनि। को 10% हले थो, ॿिए साल वधीक उन में 10% नथा हलाइनि, छो जो वरी सियासी अजलत थी अचे। बाबा ही प्रोजेक्ट मुंहिंजो आहे, मां फलाणो ख़ान आहियां, मां फलाणो चौधरी आहियां, इन प्रोजेक्ट खे कंप्लीट करिणो आहे। फौरी तौर ते PC1 में रदो बदल अचे थी त इकोनॉमी त उते ई ॿुॾी थी वञे जिते मेरिट ख़तम थी थिए, जिते साइंस ख़तम थी थिए, जिते इकोनॉमिक मैनेजमेंट जी ज़रूरत ख़तम थी थिए, जिते इल्म खां वधीक जेको आहे सो इन्फ्लुएंस कमु थो करे। इहो सॼो हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिवली प्लस इकोनॉमिक मैनेजमेंट जा फेल्यूर्स आहिनि। पाकिस्तान में रिफॉर्म्स कोन पिया था थियनि। पाकिस्तान में तव्हां अंदाज़ो लॻायो त हिन सोसाइटीअ में इहे जेके बि बजटनि जो असां ॻाल्हियूं था कयूं, आख़िर बजट जो कमु छा हूंदो आहे? बजट इहो हूंदो आहे त तव्हां कंहिं तरीक़े सां ट्रिकल डाउन इफेक्ट आणियो। इकोनॉमिक्स जी थ्योरीज़ अॼु खां 300 साल पहिरें खां इहो हुयूं त उहे पॉलिसियूं ठहनि जंहिंमां मथां खां हेठि ताईं जेको आहे सो ट्रिकल डाउन थिए, माना जेका बि दौलत आहे कमाई थी वञे उनजो इफेक्ट हेठिन माण्हुनि ते अचणु खपे। त जीअं सोसाइटीअ में हिकिड़ी जेका आहे सा इंतिहा पसंदगी जी शिदत ख़तमु थिए ऐं सोसाइटी में जेको आहे सो मुल्क लाइ प्यार ऐं हुकूमतुनि जे लाइ प्यार ऐं एतिराम जेको आहे सो वधंदो रहे। पाकिस्तान में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हालत इहा आहे, कराची शहर में असां वेठा आहियूं, सॼो ॾींहुं TV ॾिसी करे परेशान आहियूं त हिकिड़ो ग़रीब माण्हू हिकिड़ा 8-10-15 हज़ार रुपया मस बैंक मां कढाए घर ते पहुचे थो त फुरण वारो बीठो आहे। माण्हू जेके आहिनि से हिकिड़े मोबाइल फ़ोन खसे ऐं 10,000 रुपए खसण वारे अमल में पंहिंजी जान जेका आहे जोखिम में। बिल्कुलु सही था चओ। यानी इहो सोशो इकोनॉमिक सूरत-हाल खे ॾिसी करे तव्हांखे बजट जो जवाबु त मिली वियो। इहे बजट कहिड़ा पिया था ठहनि जंहिंमें असां अञा ताईं जेको आहे सो माण्हुनि जूं मजबूरियूं, डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटीज़ जेके आहिनि से उन्हनि जूं रिक्वायरमेंट, बेसिक रिक्वायरमेंट्स आहिनि, उनखे असां पूरो कोन पिया था करे सघूं। ॿियो माण्हुनि खे जेकॾहिं सर्विस डिलीवरी जे हवाले सां चऊं त हिन बजट में ॿुधायो वियो आहे त भई असां 570 अरब रुपया जेके आहिनि से सरकारी मुलाज़िमनि खे ॾींदासीं। नसीब मूंखे ॿुधायो त सर्वे करायो
आया को माण्हू कंहिं बि सर्विस डिलीवरी में मुतमइन आहे? बिल्कुलु कोन्हे। हिते त पेंशन जेका आहे त माण्हू रिटायरमेंट खां पहिरें 2 साल पहिरें कोशिशि कंदा आहिनि पेंशन ठाराए वठूं। जेकॾहिं रिटायर थी वियो त 2 सालनि ताईं पिया धका खाईंदा आहिनि पेंशन ठहे। त सर्विस डिलीवरी जो मयार बि कोन्हे। हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो जोड़ चुक जंहिंमें चइजे त रिसोर्सिस खे हमेशह प्रॉपरली यूटिलाइज़ कयो वेंदो आहे, रिसोर्सिस खे शफ़ाफ़ियत सां यूटिलाइज़ कयो वेंदो आहे। बाक़ी तव्हांजे बजट जो जवाबु त बजट अथव, अंग अखर 8.6% जे डेफिसिट खे घटि करे 5 ताईं आणींदा, उन जे लाइ 3 महीननि में लोन्स वरिता विया आहिनि। इहो असांजो अथव बजट जेको तव्हांजे साम्हूं आहे। हाणे इन मां काफ़ी सोली सिंधी में मां असांजे माण्हुनि खे सम्झाइण जी कोशिशि कई त उहे कहिड़ा सेक्टरनि जे अंदरि फोकस कजे त बहितरी अची सघे थी ऐं हुकूमतुनि खे कीअं संजीदगी जो मुज़ाहिरो करणु खपे, कहिड़ा फ्रेमवर्क मॉडल जेके आहिनि सो ठाहिणु खपनि। तमामु घणी महिरबानी अव्हांजी इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहिबु, असां लाइ वक़्तु कढियो। नाज़रीन, हिते वक़्तु थियो पियो मुख़्तसर ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं, वधीक उन मामले खे अञा 16 लफ़्ज़नि सम्झण जी कोशिशि कंदासीं। दुनिया में खोड़ सारा अहिड़ा मिसाल आहिनि उतां जा मुल्क जेकॾहिं इन अहिड़ी ख़राबु माशी सूरत हाल मंझां निकिरी करे ॿाहिरि अची वञनि था ऐं उतां उहे मुल्क तरक़ी कनि था, उतां जा माण्हू मुआशिरा तरक़ी कनि था, त असीं नेठि छो नथा करे सघूं जॾहिं असां वटि एतिरा वसीला बि आहिनि। सो उन ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी, पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ।